جد الحسن والحسين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد أفلح من تزكى. صدق الله العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. سبحان الله. मुझे प्यारा दोस्तों अल्लाह जो शुक्र जिन करीम असांखे दर ते आने खुदा की तरफ से अचण की घड़ियों अल्लाह की तरफ वेहण या अल्लाह पाक जल्ल शानु जे राज़ी हुजण जी निशानी है। जिनके बाबा इनके सही के छा किया जिनके मानो राज़ी हुआ अपने लिए पर कदे के अचन हुआ जिनो दिल राज़ी न हुजे तमाम के पंजे कदे के अचन गवारा है। मस्जिद अल्लाह जो घर है, अल्लाह जो घर है, उनमें अचन तो उनके नसीब थींदो आहे कि अल्लाह चाहे। खुसूसन सर्दी मौसम नफ्स के लाइ ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे, पर इन जे बावजूद अगर को खुश नसीब बारगाह रब्बुल आलमीन में हाज़िर थिए थो त रब्बुल आलमीन उन ॾांहुं ख़ुशि थी वेंदो आहे। इन मौक़े ते मौसम के मुनासिबत से कुछ हदीसों फकीर तव्हांजी खिदमत में अर्ज़ गुज़ारी है। रब्बुल आलमीन जल्ल शानो मूंखे तव्हांखे असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अजमल ग्रामी सर्दी जी मौसम इंसान के लाइ मोमिन बानी के लाइ आज़माइश ऐं इम्तिहान जी मौसम हूंदी आहे। इश्क वालो जीअं थधि तीअं गर्मी, राखी जीअं थधि तीअं अधु, जीअं थधि तीअं अधु, पर फ़क़ीर मोहब्बत वारो जीअं थधि तीअं हज़रत सैयदना हुमरान रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइनि था, मुस्नद बाज़ार जी हदीस आहे, हज़रत उस्मान गनी खलीफ़े सालिस नबी जो प्यारो खलीफ़ो हज़रत हुमरान खे फरमाई त मुंहिंजे लाइ वुज़ू जो पानी खणी आ त मां वुज़ू कयां ऐं अल्लाह जे दर ते हाज़िर थियां। मौसम तमाम थधी हुई। युरीदुल खुरूज इला सलात फी लैलतिन बारिदतिन, थधी रात हुई। हज़रत उस्मान गनी नबी जो प्यारो खलीफ़ो फरमाए थो त वुज़ू जो पानी खणी आ, वुज़ू कयां त अल्लाह जे दर ते हाज़िर थियां।
हज़रत इमरान फरमायो त मां वुज़ू जे लाइ पाणी खणी आयुसि, पर पाण जेॾी महिल वुज़ू करण लॻा त ठाहे इत्मीनान सां हर उज़वे खे टे भेरा धोअनि पिया, ख़ूब पाणी मथां उज़वनि जे हारनि पिया। त मूं अर्ज़ु कयो मान हस्बुकल्लाह वल्लैलतु शदीदुल बर्द। ये प्यारा उस्मान गनी शदीदुल बर्द आहे, तमाम घणी थधि आहे, ऐं तव्हां एतिरो वुज़ू में आहिस्ता ॾी था ऐं ठाहे वुज़ू करे रहिया आहियो ऐं पाणी चङी तरह सां वहाए रहिया आहियो। जेकॾहिं हिकिड़ो भेरो गुज़रे खे धोइजे त फर्ज़ियत नहीं थी वञे, तव्हां टे भेरा पाणी हारियो पिया। मुंहिंजे सुहिणे उस्मान गनी फरमायो फ़क़ाल समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल ला युस्बिगु अब्दुल वुज़ूअ इल्ला गफ़रल्लाहु लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही व मा तअख़्ख़र। सुभान अल्लाह। हज़रत उस्मान गनी फरमायो त मां जेको ठाहे वुज़ू थो कयां, ॿुध मूं पंहिंजे महबूब खां ॿुधो, मदीने वारे साईं खां ॿुधो। सोने नबीपाल नबी फरमायो त जेको माण्हू ठाहे सुठी तरह सां वुज़ू थो करे, रब्बुल आलमीन उन वुज़ूअ जे सदके उन जा अॻियां ऐं उन जा पोयां गुनाह बख़्शे। कोन सम्झो ॻाल्हि? तव्हांखे अञा सम्झ में कोन आहे। अञा न निमाज़ कयो आहे, न रुकू कई, न सजदो कई, न क़याम कई, न पंहिंजे बारगाह में पहुतो, सिर्फ़ इरादो कयई ऐं वुज़ू कयो आहे। ही त वुज़ू जो सवाब आहे, अञा मस्जिद में पहुचण त परे जी ॻाल्हि आहे। मां तक़द्दम जेकी अॻु में गुनाह थियसि, वमा तअख़्ख़र जेकी पोइ में गुनाह कंदो, अञा कया न थियसि, पर रब 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 ज़िक्र थो करे। रब शल हिदायत नसीब करे, अल्लाह शल दीन जी मोहब्बत नसीब करे। ॾुखियाई वारे वक़्त में, अंजाई वारे वक़्त में जेको ठाहे वुज़ू थो करे, इहो वुज़ू हुनजे गुनाहनि खे धोई छॾे। मुझा सोना नबी का फरमाया तो जेको मानो वुज़ू थो करे, पोइ ठाहे सोनी तरह वुज़ू थो करे, पोइ छा थो करे, सुम्म यक़ूम फी सलातिही, पोइ पंहिंजी निमाज़ में बीहे थो। हाणे ॻाल्हि सम्झण जी आहे। फयअलम मा यक़ूल, पोइ जेको चवे थो उहो ॼाणे थो त मां छा थो चवां, उनखे सम्झी पढ़े थो, उनजो तर्जुमो बि सम्झे थो, मां छा पढ़ी रहियो आहियां, दिलि बि हाज़िर अथसि। ईअं न ज़बान सां बि थो अलहम्द पढ़े, ज़बान सां बि थो कुल अला पढ़े, ऐं दिलि वरी शाही बाज़ार घुमंदी आहे। हथ बची निमाज़ में बीठो आहे, पढ़ी रहियो आहियां, दिलि बि हाज़िर अथसि। ईअं न ज़बान सां बि थो अलहम्द पढ़े, ज़बान सां बि थो कुल अला पढ़े, ऐं दिलि वरी शाही बाज़ार घुमंदी आहे। हथ बची निमाज़ में बीठो आहे, दिलि रेशम गली घुमंदी अचे। हिकिड़ो माण्हू हीअं निमाज़ पियो पढ़े, अलाह अकबर की निमाज़ में बीठो, हीअं बीठे वरी
ये हथ खोल नहीं रहे नमाज में शुरू थियो नमाज अल्लाह अकबर की नमाज हथ बजी बीठो मेरे हथ खोल नहीं रहे मैं ये छा कही उड़से पियो बीठो मौली साहब जो ये छा कही ये ॻाल्हि हीअ थी शुरू कई हो तारी नहीं वञो खुदा जा बाना रब जे हाज़िरी में बीठो ही दिल खे त हाज़िर कर न अहिड़ा वहम दिमाग़ चकरनि में दिल घुमंदी थी वठे बीठो ॿाहूं बि हिते ॿधी बीठो आहे हिकिड़ो माण्हू मूंखे बि चए तव्हां दुआ त का घुरो हीअं दुआ थो घुरा बुक अञा झलिया थो दिल काॾे भॼी बुक हिते झली बीठो दुआ जे बजाए कहिड़ियूं ॻाल्हियूं बीठियूं हलनि उहा दुआ विसरी थी वञे बुक झली बीठो आहियां ख़बरूं ॿियूं बीठियूं हलनि आहे इहो हाल ई कोन पोइ मुंहिंजा अदा जेॾीमहिल निमाज़ जे लाइ अचीं थो न निमाज़ जे लाइ बदन वठी मस्जिद में अचीं थो जिस्म वठी अचीं थो त जिस्म सां गॾु दिलि बि वठी आहे दिलि बि हाज़िर ऐं जेको ज़बान सां पढ़ी थो उहो दिलि में बि उहे लफ़्ज़ हुजनि त मां छा थो चवां दिलि बि तस्लीम करे दिलि बि हाज़िर हुजे साईं फरमाइनि था त जेॾीमहिल निमाज़ इहा निमाज़ पढ़ी दंग कयईं त उहे बणिजी थो वञे जंहिं ॾींहुं मां उनखे ॼणियो हिन हदीस खे साम्हूं रखो हिन में शर्त न आहे त 5 साल 10 साल निमाज़ पढ़े को पक्को निमाज़ी हुजे या हेतिरा साल हेतिरो दौरान निमाज़ पढ़े सरकार जो आलम फरमायो त हिकिड़ो भेरो ठाहे वुज़ू कयईं ठाहे सुहिणी तरह सां वुज़ू कयईं ऐं मस्जिद में हली आयो निमाज़ पढ़ी दिलि जे हुज़ूरी सां सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे ईअं न कजो जो बसि हिकिड़ो भेरो पढ़ी ऐं जान छॾाई साईं राति हदीस ॿुधाई आहे असां हिकिड़ो ई भेरो पढ़ूं था त सलाह जे हिकिड़ी निमाज़ जो इहो सिलो आहे त जे तूं सभई 5 निमाज़ूं पढ़ी त तोखे अजुर छा मिलंदो तुंहिंजो इनाम ऐं इकराम छा थींदो मुश्किल जे वक़्त में वुज़ू करणु जीअं सर्दी आहे सख़्त गर्मी आहे बीमारी आहे बुखार अची वियो हथ नथो लाहे बुखार पाछड़ो ॾेई लंघी वञे त 10 ॾींहं निमाज़ूं चट साईं छा कई बीमारी आहे पर न अल्लाह जा बाना सिहत हुजे त बि बीमारी निमाज़ छॾणी न आहे पर जे बीमारी हुजे त बि निमाज़ छॾणी न आहे बीही नथो पढ़ी त वेही पढ़ वेही नथो पढ़ी सघी त इशारनि सां पढ़ पर निमाज़ छॾण जो हुकुम न आहे जेकॾहिं तूं वुज़ू नथो करे सघी त तयम्मुम कर पर कंहिं बि सूरत में निमाज़ तोखे छॾणी न आहे लजपाल नबी फरमायो त मुश्किल जे वक़्त में जेको माण्हू वुज़ू थो करे इहो वुज़ू उन जे गुनाहनि जे लाइ कफ़ारो बणिजी वञे ऐं ॿुधो वुज़ू जे अंदरि वॾा राज़ वॾियूं हिकमतूं जेॾीमहिल इंसान हले थो न त अॼुकल्ह त जदीद तहक़ीक़ातूं लॻियूं पियूं आहिनि नयूं नयूं वायरस दरियाफ़्त थी रहियूं आहिनि दवा फलाणी वायरस फलाणी बैक्टीरिया फलाणी बीमारी फैलिजे थी फ़ज़ाउनि में हवा हिकिड़े खां ॿिए में ॿिए खां टे में जीअं मसलन हेपाटाइटिस जी बीमारी अॼुकल्ह आम जाम थी वई आहे हिकिड़े मथां ॿिए में थी लॻे ॿिए मां टे में थी मुंतकिल थिए टीबी जी बीमारी आहे या विचड़गड़ बीमारी आहे वायरस डींगो निकितो आहे त्री प्यारा वुज़ू इन्हनि बीमारियुनि जे बचण जो इलाज जेको अल्लाह सदाउनि में हवाउनि में जेके जरासीम अचनि था न 3 भेरा मुंहुं धोती फजर जी निमाज़ जो वुज़ू कई वरी ॿिए पाणी जो वुज़ू कई 3 ऐं 3 7 भेरा मुंहुं धोती वरी सही मुंहिंजा 3 पाणी जो वुज़ू कई घणा थिया वरी सिज लथे जो वुज़ू कई वरी सोमवार जो वुज़ू कई 15
भेरा तो मुंह धोतो 15 भेरा गुरड़ियूं कई वात में खाधे जी जेके ज़रा रहिजी विया दंदड़ कई 15 भेरा गुरड़ियूं कई किथे मेर रहंदी किथे जरासीम रहंदा अखियुनि खे धोई अखियुनि जा जरासीम धोती विया हथनि खे धोतुई ॿाहुनि खे धोतुई हथा के आङिरियुनि जो ख़िलाल कई अॼु मग़रिब वारा उन्हनि तहक़ीक़ कई आहे त जरासीम आङिरियुनि जे विचनि में था फासी हाणे अंग्रेज़नि उते चयो आहे त हीअं कयो त ॾींहं में 2-3 दफ़ा पाणी खणी उहे विझी हीअं कंदा कयो खणी कलमो पढ़ो निमाज़ पढ़ो पर असांखे इस्लाम आङिरियुनि जो ख़िलाफ़ करणु सेखारियो आहे हर रात में एतिरी त बदन जी सफ़ाई कंहिं पोइ आसमानी मज़हब आहे या माण्हुनि जो ठाहियल मज़हब आहे ईसाइनि खे ॾिसो यहूदियुनि खे ॾिसो सिखनि खे ॾिसो जैन खे ॾिसो खालसनि खे ॾिसो कंहिं बि मज़हब में एतिरी निज़ाफ़त न आहे एतिरी नफ़ाफ़त न सफ़ाई न आहे एतिरी बदन जी सफ़ाई जो एतमाम कंहिं मज़हब में न आहे जेको मदीने वारे कंध जी मख करण जो बि हुकुम आहे हीअं हथ पुछल हुजनि त हीअं करे छॾियो मूंसां हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई कि मां वुज़ू पियो कयां हिकिड़े अंग्रेज़ मूंखे ॾिठो पियो कि हीअं जेॾीमहिल मूं हीअं कयो कंध खे मख कयमि त अंग्रेज़ मूंखां पुछो त हीअ एतिरो छाजे लाइ कयो कि असांजे नबी जी सुन्नत आहे कि कई छाजे लाइ कि असांजे नबी जी सुन्नत आहे कि पर इन में फ़ाइदो कहिड़ो आहे कि फ़ाइदे वारी मूंखे ख़बर कोन्हे नबी जी सुन्नत आहे असांजे डॉक्टरनि तहक़ीक़ कई आहे त कंध जूं हिकिड़ियूं अहिड़ियूं बीमारियूं दरियाफ़्त कयूं अथनि जंहिंसां माण्हू कंध जे गले जे बीमारियुनि में मुब्तला थी सघे थो पर उनजो इलाज डॉक्टरनि इहो ॿुधायो आहे त जेकॾहिं हथ पुसाए कंध खे मथे छॾे त उन्हनि सभिनी बीमारियुनि खां महफ़ूज़ कैंसर जी बीमारी खां बि कंध जी मख बचाए ॾिसण में त मामूली ॻाल्हि आहे कंध जी मख करणु असां चऊं था थी नथी त नथी पर न मुंहिंजे सोने नबी जेको तरीक़ो सेखारियो आहे उन में दीन दुनिया जी भलाई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम فقال السلام عليكم دار قوم مؤمنين وإنا إن شاء الله بكم عن قريب لاحقون حضرت سیدنا ابو ہریرہ روایت फरमाए त मुंहिंजा सोना हबीब कब्रिस्तान में आया पोइ अचे सलाम कयूं ॿुधो अबू हुरैरे जी ॻाल्हि ॿुधो तो हुजूर मक़बरे में आया अॼु के माण्हू चवंदा मां छाजे लाइ मुक़ाम ते छा मरी विया मिटी थी आहे खाक थी आहे छो था वञो उनखे का ख़बर कोन थी पवे पर ॿिन्ही जहाननि जो सरदार आयो अचे सलाम कयई अगरि सलाम कंहिंखे कबो आहे जेको ॿुधे सुणे या न गुंडनि खे सलाम कबो छा भित खे सलाम कबो छा मिटी जे दड़े खे सलाम कबो छा मिट्टी जे दड़े में न ॿुधण जी कुवत आहे न ॾिसण जी कुवत आहे न जवाब ॾियण जी हिम्मत आहे मिट्टी जे दड़े खे सलाम कोन कबो न सलाम कंहिंखे कबो जेको ॿुधे जेको सलाम जो जवाब बि मुंहिंजा सोणे हबीब कब्रिस्तान में अचनि था उम्मत जे लाइ तालीम आहे त कब्रिस्तान में अचणो उन्हनि मुर्दनि खे कब्रुनि वारनि खे सलाम करणु बिदत न आहे पर मिठे मोहम्मद करीम जी सुन्नत
महबूब जी सलाम करे हुजूर जनता जी उम्मत खे इहो सबक सेखारियो त ये मुर्दा ॿुधनि था तव्हांजे सलाम जो जवाब बि ॾियनि था। ॻाल्हि सम्झो? मुंहिंजे सोणे हबीब उते जेकी सहाबी मुंहिंजे साईं सां गॾु हुया उन्हनि खे मुखातिब थी फरमाइनि था वजदतो अन्ना क़द रअयना इख़वानना। मुंहिंजी दिलि चाहे थी त मां पंहिंजे भाइरुनि खे ॾिसां। मुंहिंजी दिलि चाहे थी खे ॾिसां। इन हदीस जे तहत हज़रत इमाम नववी रहमतुल्लाह अलैह लिखनि था त अल्लाह वारनि जी सालिहनि जी ज़ियारत करणु उन ज़ियारत जी तमन्ना करणु मिठे मोहम्मद करीम सुभान अल्लाह। मुंहिंजे सोने सरदार फरमायो त दिलि चवे थी त पंहिंजे भाइरुनि खे ॾिसां। सहाबन थियो कालू अवलसना इख़वानक या रसूल अल्लाह। मुंहिंजा सोना असीं तव्हांजा ॿाहिरि न आहियूं छा? असां तव्हांजे अॻियूं बीठा आहियूं, ॾिसो पिया असांखे, असीं ॿाहिरि न आहियूं छा? मुंहिंजे सोणे हबीब फरमायो काल अंतुम असहाबी व इख़वानुना अल्लज़ीना लम यातू। तव्हां त मुंहिंजा असहाबी आहियो, मुंहिंजा भाइर उहे आहिनि जेके पोइ पैदा थींदा। तव्हां त मूंखे ॾिठो आहे, मुंहिंजी सोबत कई आहे, मुंहिंजा ज़ियारतूं ऐं दीदार कया आहिनि, पर मुंहिंजा भाउ उहे आहिनि ओ जेके मूंखां बाद में ईंदा, मूंखे ॾिठो न हूंदुनि, जिबरील खे ईंदे न ॾिठो, क़ुर खे नाज़िल थींदे न ॾिठो हूंदुनि, पर उन्हनि ताईं मुंहिंजो पैगाम पहुचंदो, मूं ते ईमान हाणे वेंदा। मुबारक थिए फ़कीर, मुबारक तुंहिंजे ॾिसण जी महबूब ख्वाहिश रखनि। तो जनी जी तात तन पुण आहे तुंहिंजी, मूंखे मदीने वारे सां मोहबत आहे, तूं रुॻो ईअं न सोचजांइ त मुंहिंजी दिलि चवे थी त मुस्तफा करीम जो दीदार कयां, पर मुंहिंजे दिलि पर नबीअ खे बि तुंहिंजे ॾिसण जी ख्वाहिश हुई त उन्हनि मर्दनि खे मां बि जेकर ॾिसां जेकी मूंखे ॾिठऊं न पर पुठियूं ते ईमान आणंदा। असां बि हो तव्हां त मुंहिंजा सोबत में वेहण वारा आहियो न, हू बाद में ईंदा, उन्हनि जी दिलि चाहे थी त मां उन्हनि जी ज़ियारत कयां, उन्हनि खे ॾिसां। साईं फरमाए त क़यामत जे ॾियारे में उन्हनि सभिनी खे मां ॾिसंदुसि। रब शल असां सभिनी खे इहो दीदार। साहबनि चयो ओ मुंहिंजा सोना हबीब, जॾहिं क़यामत जे ॾियारे में इहे ईंदा तव्हां उन्हनि खे ॾिसंदव, उते त आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं किरोड़े मखलूक हूंदी, 1.25 लख नबियनि जूं। ओ मुंहिंजा सोना नबी, पोइ इन जमघटे में तव्हां पंहिंजे गुलामनि खे कीअं सुञाणंदव? कोन सम्झो? हाणे हिते हेॾी वॾी जमात वेठी आहे, जे कुझु माण्हू ॻोल्हणा हुजनि त कीअं ॻोल्हजनि? असां बि उनजे ज़हन जी ॻाल्हि हुई, पुछनि पिया या रसूल अल्लाह, जॾहिं हज़रत आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं इहे अरबे खरबे इंसान हिकिड़े मैदान में गॾु हूंदा, मुंहिंजा सोना पंहिंजे गुलामनि खे तव्हां कीअं सुञाणंदव? मुंहिंजे सोने सरदार फरमायो काल अरअयत लो अन्न रजुलन लहू खैलुन गुर्रुम मुहज्जलतुन बैन ज़हरे खैलिन दुहमिन दुहमिन अला यअरिफु खैलहू। साईं फरमाइनि त जेकॾहिं तव्हां मां कंहिं माण्हू जा घोड़ा 5 कल्याण हुजनि, छा हुजनि? घोड़नि जा 3 क़िस्म हूंदा आहिनि, दुहमुन बुहमुन घोड़नि जा क़िस्म आहिनि।
दोम सरबो आहे कारे रंग जे घोड़े, मुश्की घोड़ो दोम सरबो आहे। ऐं बुहुम सरबो आहे जेको सिर्फ़ हिकिड़े रंग वारो हुजे, को अछो हुजे या कारो हुजे या मुश्की हुजे, पर दुम मुश्की रंग हुजे या कारो रंग हुजे पर उन में ॿिए रंग जी मिलावट हुजे, इनखे दोमुल सरबो आहे। ऐं बुहुमुल सरबो आहे जेको हिकिड़े रंग वारो हुजे। हाणे हिकिड़ा घोड़ा वरी हूंदा आहिनि 5 कलियार, जंहिंजो मुंहुं ऐं 4 सुंभ इहे अछा हूंदा आहिनि। हिकिड़ो मुंहुं ऐं 4 सुंभ उन्हनि जा अछा हूंदा, इनखे सरबो आहे 5 कलियार। साईं फरमाइनि था त जेकॾहिं कारा घोड़ा मुश्की घोड़ा बीठा हुजनि, उन में जे 5 कलियार कंहिंजो घोड़ो हुजे त पंहिंजे घोड़े खे परे खां सुञाणंदो कि न? भई मुश्की घोड़ा सभु मुश्की हुजनि या कारा हुजनि, पर 5 कलियार निशानी परे खां पधरी। साईं फरमाइनि था पंहिंजे घोड़े खे कोन सम्झो, पंहिंजे घोड़े खे वो सुञाणंदो या न? सुञाणे वठंदो परे खां पधरो। मुंहिंजे सोने सरदार फरमायो त मुंहिंजा उम्मती बि 5 उज़वनि जे चमकण वारा हूंदा, उन्हनि जा वुज़ू वारा 5 उज़वा रोशन हूंदा। वुज़ू जा 5 उज़वा, मुंहुं 2 बाहूं घणा थिया, 2 पेर घणा थिया, इहे 5 ई उज़वा जेके वुज़ू में धोता वञनि, इहे 5 उज़वा उन जा इहे पिया चिमकंदा जीअं 14 जो चंड रोशन हूंदो आहे। मुंहिंजा सोना हबीब फरमाइनि था त मां परे खां सुञाणंदुसि त इहे मुंहिंजा गुलाम बीठा, उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे। हाणे जे वुज़ू करे त निमाज़ पढ़े त वुज़ू करे त सुञाणप थिएसि। तव्हां बि महबूब वटि पंहिंजी सुञाणप करणु चाहियो था या न? ॾिसो न, लिफ़ाफ़ा 100 लिफ़ाफ़ा पिया हुजनि, पर हिकिड़े लिफ़ाफ़े ते तव्हांजो नालो लिखियलु आहे, एड्रेस तव्हांजी अथसि। तव्हां पंहिंजी एड्रेस ते सुञाणी वठंदो त हीउ मुंहिंजो लिफ़ाफ़ो, हीउ ख़त मुंहिंजो। हा हाणे तव्हां बि पंहिंजे पाण ते मुहम्मदी एड्रेस लॻाइणु चाहियो था त एड्रेस लॻाइणु चाहियो था त न? इहा एड्रेस पाण ते लॻाइणु चाहियो था त पोइ 5 वक़्त नमाज़ पढ़ो, वुज़ूअ सां मुहबत रखो। असां रुॻो नमाज़ जे लाइ वुज़ू था कयूं, पर रब तौफ़ीक़ ॾिए त हूअं ई बि वुज़ू कयो। बावुज़ू थी ऑफिस ते वञो, बावुज़ू वञो, सफ़र में निकिरो, बावुज़ू निकिरो। तव्हांजो पंहिंजे ओॾे वञो न, पंहिंजे घर वारनि सां कुर्बत कयो त बि बावुज़ू थी वञे, औलाद साले पैदा थी। शर्म में शर्म कोन्हे। साईं फरमाए इन्नमा अना लकुम कमसलिल वालिद, मां मोहम्मद करीम तव्हांजे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे बच्चनि खे सेखारींदो आहे न, मां ईअं तव्हांखे सेखारियां। इन्नल्लाह ला यस्तही मिनल हक़, अलाह ताला हक़ चवण खां हया न कंदो आहे। हक़ मुंहिंजे सोणे हबीब ईअं पंहिंजे उम्मत खे वेही सेखारियो गुलामनि खे, जो काफ़र चवंदा त मां नबी आहे जेको पंहिंजे गुलामनि खे अॻठ ॿधण जी बि तालीम ॾिए थो, इहो बि सेखारे थो। हर नंढे खां नंढी ॻाल्हि बि पंहिंजे गुलामनि खे सेखारे। बावुज़ू थी कंहिं बि मोहम्मद ते निकिरो, बावुज़ू थी निकिरो, मुंहिंजो रब करीम तव्हांजे लाइ ख़ैर ऐं बरकत जा दरवाज़ा खोले छॾींदो। बावुज़ू मरी पवे सफ़र में, बावुज़ू मरी पियो क्या मजे ॾियारे शहीदनि जी जमायत में उतारियो, बावुज़ू सफ़र में निकितो शैतान जे हमल में नमाज
मबात कंदो आहे, फख्र कंदो आहे, रब ख़ुशीअ जो इज़हार कंदो आहे। ए मलाइको ॾिसो मुंहिंजो बानो, ॾिसो मुंहिंजी बानी कीअं न पंहिंजे नेणनि जी निंड फिटाए सख़्त थधी राति जे अंदरि कीअं न वुज़ू करे रहिया आहिनि, कीअं न गुस्ल करे रहिया आहिनि। ए मलाइको तव्हीं गवाह बणिजी वञो, तव्हीं शाहिद बणिजी वञो। इन मर्द खे, इन औरत खे मूं रब बख़्शे माफ़ करे। ओ बेगानी नसीड़ी पंहिंजो घर विसारे, ओ पंहिंजो घर विसारे अगल छॾे उजारे। बेगानी नसीड़ी पंहिंजो घर विसारे, ओ चली जी तूं आई तमी खे न ॻोल्ही, तूं आई तमी खे न ॻोल्ही, रुनी पे रात सां पंहिंजो ॻोल्ही। सम्झ रख थी सियाणी तोखे खर दुखारे। वेगाणी नसीड़ी पंहिंजो घर विसारे। मुंहिंजे सोणे हबीब जी तालीम खे निहार, दे मोहबत में प्यार खे यादि कर। उन महबूब जी गुलामी खे छॾी, उन महबूब जी यादि खे विसारी त पोइ तुंहिंजा ॿई जहान बर्बाद थी विया। हो मुंहिंजा ॿई प्यारा, ज़िंदगी ॾाढी फानी आहे, ॾाढी दौड़ में गुज़री रही आहे। वक़्तु हथ गुज़रंदो थो वञे पियो, तेज़ी सां गुज़री रहियो आहे। हो मुंहिंजा ॿई प्यारा, कुझु क़दुरु कर पंहिंजे ज़िंदगी करे वठ, कुझु हासिल करे वठ पंहिंजी ज़िंदगी जी ग़िफ़लत वारी चादर लाइ, ग़िफ़लत वारी सवल मां पाण खे कढ, निकिरी निवार थी चवनि मोहब्बत में बहानो न हलो, मोहब्बत जे अंदर उज़ुर न हो। जे मोहब्बत सची हुजे त कीअं छा कंदा, पारा छा कंदा। चवनि ज़िंदगी क़िस्मत में हली वई, ज़िंदगी गुनाह
नमाज न पढ़ी सी, तहज्जुद न पढ़ियो सी, जिक्र न कयो सी, चंगे रस्ते ते विख न वराई सी, उठ तो जे मौत अची वियो त ॿुधाए तूं महबूब जो जवाब कहिड़ो ॾींदो? क़बर में महबूब कोन ईंदा? महबूब मदीने वारा साईं क़बर में ईंदा या कोन ईंदा? तो ॿुधा मुंहिंजे सोने जी तूं कहिड़ो जवाब ॾींदे? महबूब जी तूं कहिड़ो कंधु खणंदे? अॼु हिकिड़ा अमल थिया कोन, वरी जे थिया त शैतान हुनखे मिटियो पियो वञे। चओ मोटी तो अमल साले कर गिफलतूं छॾे सुस्तियूं छॾे कोताहियूं छॾे अल्लाह जे दर ते मोटी तो चवलिया हर भेरे तोखे मां इहो ताकीद कयां थो यार उठ सुजाग पर तोखे वो मुंहिंजा दाही सजण पाईंदी सलाह मञ वो बि प्यारा वक़्तु न त अफ़सोस अरमान कंदे वो जेमहिल मौत जा हथ ॾिसीअ में कोई को मूंखे फ़क़ीर जी ॻाल्हि यादि पोइ चवंदी मूंखे सजण पाईंदी सलाह ॾिनी वो मुंहिंजा पीउ प्यारा अॼु वक़्तु थी गुज़रियल हयाती
के महबूब ने कचहरी में पहुंचाई देना। हाय अल्लाह अल्लाह जे मुल्क ते हाज़िर थियणो पवंदो। अॼु जेको राति जो उथी अॼु जेके हिन सर्दी में सजदा ॾिनई, इहे जेके सर्दी में वुज़ू कई, इहे ई कम आहिनि जेके तोखे टिनी जहान जे दुखनि खां बचाए सघंदा। मुंहिंजा प्रिय प्यारा, हिन वक़्त जो क़दुरु कयो। अशिता रबीउल मोमिन, मदीने वारे साईं फरमायो त सियारे जी मौसम मोमिननि जे लाइ गनीमत जी मौसम आहे। मौसम बहार जी मौसम आहे मोमिननि जे लाइ। रातियूं टिकियूं आहिनि जाॻंदा, ॾींहं नंढा आहिनि नफ़ली रोज़ा रखंदा, ॾींहं जो बि बहारी, राति जो बि बहारी। मुंहिंजा दोस्तो, त पंहिंजे हिन मौसम सियारे वारी खे बल्कि पंहिंजी पूरी ज़िंदगी प्यारी खे अल्लाह जे इबादत में मल्हाए ॾेखारियो। अमल साले कयो, कूड़ न ॻाल्हायो, ठगियूं न कयो, ज़ुल्म न कयो, चोरी न कयो, चोरी न कयो, ज़ुल्म न कयो, परावा हक़ न खाओ, हलाल रोज़ी खाओ, हलाल कमायो। मुंहिंजा दोस्तो, हथ सां ज़ुबान सां कंहिंखे ईज़ा न पहुचायो। अल्लाह जे धरती ते अल्लाह जे मखलूक खे ईज़ा रसानी खां रुकिजी वञो। मुंहिंजा दोस्तो, ख़ुदा जा बाना आहियो, बाना बि ज़िंदगी गुज़ारियो त रब जी ज़ात राज़ी थी वञे। जे महबूब जा उम्मती आहियो त ग़ुलाम बणिजी वञी ज़िंदगी गुज़ारे ॾेखारियो त मदीने वारो मीर राज़ी थी वञे। रब करीम शरफ़ तदबीर जे अमल जी कोशिशि इंशाअल्लाह। सुबुह जो मुंहिंजी सभु थींदी, सुबुह जो हिकिड़े ॾींहुं सम्झाणी पवंदी, उन में शिरकत जे लाइ तव्हांखे दावत हुजे। मुंहिंजा उस्ताद में जेके